नून लीग पीपी एमक्यूएम काफ लीग आईपीपी ऐं पाप वफ़ाक़ी हुकूमत गॾिजी ठहण जो ऐलान करे छॾियो। जेयूआई तरफ़ां बि हिमायत सियासी पार्टियुनि जो इस्लामाबाद में चौधरी शुजात हुसैन जी रिहाइशगाह ते इजलास। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी हिकु दफ़ो वरी पाकिस्तान खपे जो नारो हणंदी चयो आहे त हुननि गॾिजी हुकूमत ठहण जो फ़ैसिलो कयो आहे। चाहिनि था त पीटीआई बि मुफ़ाहिमती अमल में शामिल थिए। पार्टी संदन नज़रियाती मुखालिफ़ नाहे। मुल्क जे वसी मफ़ाद में मुआशी एजेंडा ते सभिनी खे हिकु थियणो पवंदो। चूंडुनि में मुखालिफ़त थींदी आहे पर गॾिजी अॻिते वधणो पवंदो। शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त माफ़ करे अॻिते वधण जो वक़्तु अची वियो आहे। क़यादत जॾहिं गॾु हुजे ऐं इख़्तिलाफ़ विसारे छॾे त पोइ क़ौमूं तरक़ी कंदियूं आहिनि। महांगाई बेरोज़गारी गुरबत जे ख़ात्मे लाइ जंग करणी आहे। कर्ज़ घटाइणा आहिनि। खेनि ॿ भाङे 3 जी अक्सरियत आहे। पीटीआई जा आज़ाद उम्मीदवार अक्सरियत ॾेखारनि था त हू संदन एतिराम कनि था। नून लीग क़ाइद नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म लाइ शहबाज शरीफ़ खे नामज़द करे छॾियो। मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त वज़ीर आला पंजाब जे उहिदे लाइ मरियम नवाज़ खे उम्मीदवार नामज़द कयो वियो आहे। शहबाज शरीफ़ तरफ़ां नवाज़ शरीफ़ खे चोथों भेरो वज़ीर आज़म जो उहिदो क़बूलण जी दरख़्वास्त। पीपल्स पार्टी वज़ीर आज़म जे उहिदे लाइ नून लीग खे वोट ॾियण पर वफ़ाक़ी हुकूमत जो हिसो न थियण जो ऐलान करे छॾियो। सदर सेनेट चेयरमैन ऐं स्पीकर जे उहिदे लाइ पंहिंजा उम्मीदवार बीहारण जो फ़ैसिलो। सियासी पार्टियुनि सां राब्ते लाइ कमेटी क़ाइम बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हू हुकूमत ठहण लाइ मुस्लिम लीग नून खे वोट ॾींदा पर वज़ारतूं न क़बूलींदा। आम चूंडुनि जे नतीजनि खे एहतिजाज सां गॾु क़बूलियो वेंदो। जेकॾहिं पीपी नतीजा क़बूल न कया त ॿीहर चूंडुनि तरफ़ वञणो पवंदो। आईनी उहिदा पीपीअ जो हक़ आहिनि। सदर स्पीकर ऐं सेनेट चेयरमैन लाइ पंहिंजा उम्मीदवार बीहारिया वेंदा। मुल्क ॿरी रहियो आहे। बाहि विसाइण जी सलाहियत रुॻो आसिफ ज़रदारी रखे थो। संदसि ख़्वाहिश आहे त आसिफ ज़रदारी मुल्क जो सदर बणिजे। पीपी सां इतिहाद क़ाइम न करण जे ऐलान सां पीटीआई जी हुकूमत ठहण जा इम्कान ख़तम थी विया आहिनि। पीटीआई जो नून लीग पीपी ऐं एमक्यूएम सां ॻाल्हाइण खां इनकार। वफ़ाक़ी पंजाब में एमडब्ल्यूएम ऐं केपी में जमायत इस्लामी सां गॾिजी हुकूमत ठहण जो ऐलान। पीटीआई बानी अली अमीन गंडापुर खे केपी जो वॾो वज़ीर नामज़द करे छॾियो। रऊफ़ हसन जो चवणु आहे त पीटीआई बानी मसइलनि जे हल लाइ आईएमए वटि वञण जो मुखालिफ़ आहे। जीटीए हिकु भेरो ॿीहर चूंडुनि खे तारीख़ जी बदतरीन चूंड करार ॾींदे सुप्रीम कोर्ट खां पाण मुराद नोटिस वठण जो मुतालबो करे छॾियो। डॉक्टर सफदर अब्बासी ऐं लियाकत जदोई जो चवणु आहे त मुल्क जी सियासी सूरतहाल आईनी बहरान ॾांहुं वधी रही आहे। सिंध में जमूद जी कैफ़ियत टुटी रही आहे ऐं माण्हू पीर पागारे सां गॾु आहिनि। जुमे ते हैदराबाद ऐं जामशोरो रोड धरणे जो मर्कज़ हूंदो। माण्हुनि खे ख़ामोश करण लाइ दहशतगर्दी जा केस मड़िया पिया वञनि। चूंडूं कालदम करार ॾिनियूं वञनि। मुल्क अनारकी सिविल वॉर तरफ़ वधी रहियो आहे। एमक्यूएम ऐं नून लीग वारा वज़ाहत कनि त कंहिंसां गॾु आहिनि। पीर पागारे खे जीडीए जे दोस्तनि इस्तेमाल कयो आहे। पीपी खे वॾी अक्सरियत सां कामयाबी ॾियारण ते सिंध जे अवाम जा थोराइता आहियूं। एमक्यूएम जी 15 सीटुनि ते हैरान आहियूं। जाइज़ो वरितो वेंदो। अॻूणो वॾो वज़ीर मुराद अली शाह। सिक्योरिटी फोर्सेस ते हमले जे केस में अॻूणे एमएनए इमरान ज़फर लगारी जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर। हैदराबाद जी अदालत तरफ़ां 30,000 जा ज़मानती दस्तावेज़ जमा कराइण जी हिदायत। खैरपुर नाथन शाह जे तक पीएस 80 तां चूंडियल पीपी उम्मीदवार अब्दुल अज़ीज़ जोड़े जो कराची जी ख़ानगी अस्पताल में लाॾाणो करे वियो। खेसि कानपुर जोड़े जे में मीडिया मां हवाले कयो वियो। इलाइक़े में सो ऐं पाकिस्तान में क्रिकेट जो सभ खां वॾो मेलो पाकिस्तान सुपर लीग शुरू थियण में बाक़ी 4 ॾींहं। लाहौर में वेंटी ट्रॉफी जी निमाइश तक़रीब में फ्रेंचाइज़ मालिकनि ऐं कप्ताननि जी शिरकत।